वेलकम नाज़रीन आगा कि अव्हांखे पेशावर में गुज़िरियल ॾींहुं जामे मस्जिद में थियल आपघाती हमले जा वधीक 6 ज़ख़्मी फौती विया आहिनि। शहीदनि जो अंग 63 थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं गुज़िरियल ॾींहुं लेडी रेडिंग अस्पताल में 57 माण्हुनि जा लाश आंदा विया। धमाके जा 37 ज़ख़्मी इलाज हेठि आहिनि, जिन मां 5 ICU में दाख़िल आहिनि। धमाके जा वधीक 6 ज़ख़्मी इलाज दौरान फौती विया आहिनि, जंहिं बाद शहीदनि जो अंग 63 थी वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया पेशावर में गुज़िरियल ॾींहुं जामे मस्जिद में आपघाती हमले में वधीक 6 ज़ख़्मी फौती विया आहिनि। शहीदनि जो अंग 63 थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं लेडी रेडिंग अस्पताल में 57 माण्हुनि जा लाश आंदा विया हुआ। अस्पताल तर्जुमान जो चवणु आहे त धमाके जा 37 ज़ख़्मी इलाज हेठि आहिनि, जिन मां 5 ICU में दाख़िल आहिनि। धमाके जा वधीक 6 ज़ख़्मी इलाज दौरान फौती विया आहिनि, जंहिं बाद शहीदनि जो अंग 63 थी वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया पेशावर में गुज़िरियल ॾींहुं जामे मस्जिद में थियल आपघाती हमले जा वधीक 6 ज़ख़्मी शहीद थी विया आहिनि, जिन ते शहीदनि जो अंग 63 थी वियो आहे।